सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो फरमाने आली शान है जहाँ मुते एक बेर दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व तआला उन ते ॾह रहमतू नाज़िल फरमाए थो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। सफ़र मेराज जी सोहणी रात प्यारे प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो गुज़र एक अड़े शख्स वटां थियो जेको अर्श जे नूर में लिखियल हो। पाण करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के बुधायो हुयो ही वो शख्स है जो दुनिया में हिन जी ज़बान ज़िक्र इलाही सां तर रहंदी हुई, हिन जी दिल मस्जिद में लगल हुंदी हुई ऐं वो कॾहिं पंहिंजे वालिदैन के बुरो चवराइण या उन्हनि जी बेइज़्ज़ती करण जो सबब न बणियो। हज़रत सैयदना अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह पाक दुनिया जे मस्जिदुनि खे अच्छे उठ जियां उथारींदो जिन जा पेर अंबर जा हूंदा ऐं उन्हनि जूं गिचूं ज़ाफ़रान जहिड़ियूं ऐं मथा मुश्क जहिड़ा जॾहिं त उन्हनि जूं मुहारूं यानी नक जूं रसियूं साए ज़मर्द जूं हूंदियूं ऐं उन्हनि खे आबाद रखण वारा ऐं मुअज़्ज़न यानी अज़ान ॾियण वारा उन्हनि खे छिकींदा ऐं इमाम साहब उन्हनि खे हकलींदा ऐं उन्हनि मस्जिदुनि खे तामीर करण वारा उन्हनि सां गॾु हूंदा। क़यामत जे मैदान में चमकंदड़ बिजली वांगुरु गुज़री वेंदा। अहले क़यामत चवंदा छा ही माण्हू मुक़रब मलाइका आहिनि यानी अल्लाह पाक जो कुर्ब मानण वारा मलाइका आहिनि या ही मुरसलीन अंबिया मां आहिनि। त निदा यानी पुकार थींदी ही माण्हू न मलाइका आहिनि न अंबिया बल्कि ही उम्मत मुहम्मदिया जा उहे माण्हू आहिनि जेकी मस्जिदुनि खे आबाद रखंदा ऐं नमाज़ुनि जी हिफ़ाज़त कंदा हुआ।